अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। शेख साहब के साथी जो सवाल आहे त वितर जो तरीक़ो ॿुधायो ऐं उन जूं केतिरियूं रकातूं पढ़ी वञनि। जज़ाकुमुल्लाहु खैरन। नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, वज़क्किर फ़इन्न ज़िक्रा तनफ़उल मुमिनीन। एक साथी जो सवाल आहे वितर के हवाले से, वितर जो केतिरियूं रकातूं आहिनि ऐं वितर जी टाइमिंग छा आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो वॾो अज़ीम फरमान आहे, पाण फरमायो इजअलू आख़िर सलातिकुम वितरा, पंहिंजी आख़िरी नमाज़ वितर खे बणायो। इन जो मतिलबु इहो आहे त राति जी आख़िरी नमाज़ जेका आहे उहा वितर जी नमाज़ आहे। उन जे बारे में आउं मुख़्तसर ॻाल्हि कंदुसि, उहा इहा आहे त वितर रकातूं वधि में वधि जेका तइदाद आहे उहे 9 रकातूं आहिनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा फरमाए थी, सही बुखारी वग़ैरह जी रिवायत आहे, फरमाए थी मा कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यज़ीदु फ़ी रमज़ान वला फ़ी गैरिही अला 11 रकातन। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम रमज़ान मुबारक में या हर रात में रमज़ान का बग़ैर 11 रकात का वधीक कोन पढ़ंदा हुआ, 11 रकात पढ़ंदा हुआ। इन में 11 रकात में जंहिंमें ज़िक्र अचे थो त ॿी रिवायतुनि में वज़ाहत मौजूदु आहे, मसना 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 जे अल्फाज़ सां त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम 2 रकातूं पढ़ंदा हुआ, 8 रकातूं ईअं पढ़ंदा हुआ ऐं 3 रकातूं वितर पढ़ंदा हुआ। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो सही तरीक़ो आहे, सही बुखारी मुस्लिम वग़ैरह मौजूदु आहे। उन में इहो आहे त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे 2 वितर पढ़ंदा हुआ, त उन में बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिन सलाम सां पढ़ंदा हुआ, यानी गॾे न, बल्कि 2 रकातूं पढ़ी सलाम भराए उन खां पोइ वरी 2 रकात, ईअं बि साबित आहे ऐं गॾु बि साबित आहे। जेके 9 रकातूं आहिनि उन्हनि जो तरतीब ऐं उन्हनि जी तरीक़ो कहिड़ो आहे, उन जो तरीक़ो इहो आहे जो 3 रकातूं जेकॾहिं पढ़े थो गॾु पढ़े सघे थो बग़ैर तशहुद जी, 2 रकात खां पोइ तशहुद न पढ़े थो, उन खां पोइ अगरि 5 पढ़े त 5 बि ईअं पढ़ी सघे थो बग़ैर तशहुद जी, ऐं 7 पढ़े तॾहिं बि बग़ैर तशहुद जे पढ़ी सघे थो। ऐं जेॾीमहिल 9 पढ़ंदो उन में हिकिड़ो शर्त आहे, उहो आहे तशहुद कंदो 8 रकात में, उन खां पोइ आख़िरी रकात में वरी तशहुद करे सलाम भराईंदो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी 9 रकातुनि वारी जेका वितर आहे उन जे बारे में सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा बयानु करे थी। सुनन नसाई जी रिवायत आहे त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेॾीमहिल 9 रकात वितर पढ़ंदा हुआ त 8 रकात में वेहंदा हुआ ऐं उन में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुरूद बि पढ़ंदा हुआ। इन में मालूम थियो त जेकॾहिं आम नमाज़ आहे, ॿी नमाज़ का, उन में पहिरें तशहुद में दुरूद पढ़ण बि जाइज़ आहे, दुरूद पढ़ी सघिजे थो। पर वितर जो तरीक़ो इहो आहे ऐं 1 रकात वितर साबित आहे, 2 रकातूं पढ़ी सघजनि थियूं, 5 बि, 7 बि ऐं 9 बि। तरीक़ो ॿुधायो। इन खां अलावा ॿियो तरीक़ो इहो आहे त 2 रकातूं करे पढ़णु। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया सलातुल लैल मसना मसना, यानी सलातुल लैल राति जो जेॾीमहिल तहज्जुद पढ़ो या नमाज़ पढ़ो 2 रकातूं करे पढ़ो। ॾींहं जो जेकॾहिं पढ़णियूं आहिनि, असर खां पहिरीं 4 रकातूं, ज़ोहर खां पहिरीं या पोइ 4 रकातूं, उहे गॾे पढ़ी सघजनि थियूं हिकिड़े सलाम सां। पर जेके राति जी नमाज़ उहा हमेशह 2 रकातूं थींदियूं। वितर बि जेकॾहिं को शख़्स हिकिड़े सलाम सां नथो पढ़णु चाहे त उनखे घुरिजे त 2 रकातूं पढ़ी पोइ आख़िर में यानी 1 वितर पढ़ी सलाम भराए, इहो जाइज़ आहे। इहो तरीक़ो अहादीस मां साबित आहे। ऐं कंहिं साथी खे जेकॾहिं को मसइलो या शिकायत हुजे, एतिराज़ हुजे, त इनशाअल्लाह असां उनखे हवाला बि ॾेखारींदासीं। सुनन नसाई, सुनन इब्न माजा, तिरमिज़ी वग़ैरह, सही बुखारी, इन में तमामु अहादीस जा जेके मशहूरु सियासता किताबूं आहिनि, उन्हनि किताबुनि में इनशाअल्लाह असांखे वितर जो मुकमल तरीक़ो मिलंदो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वितर कीअं पढ़ंदा हुआ ऐं वितर खे आख़िरी नमाज़ पढ़ाइणो आहे। इजअलू आख़िर सलातिकुम वितरा, यानी जेॾीमहिल राति जो तव्हांखे ज़हन में हुजे त असां जाॻी सघूं था या उमेदु हुजे जाॻण जी, त पोइ राति जो जेको इशा खां पोइ नमाज़ आहे उनखे सिर्फ़ु सुनतूं पढ़े राति जो तहज्जुद जी नियत करे सुम्हणु, पोइ राति जो उथी तहज्जुद पढ़ी वितर पढ़िजे। ऐं जेकॾहिं कंहिंखे शक आहे, ख़तरो आहे त उहो राति जो सुबुह जो उथी नथो सघे त उनखे घुरिजे त वितर पहिरीं पढ़ी छॾे, जीअं फजर इशा नमाज़ पढ़ी उन खां पोइ सुनतुनि खां पोइ वितर पढ़ी। इहो तरीक़ो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु खे बि इहा नसीहत कई
त वितर पढ़, राति जी आख़िरी नमाज़ खे वितर पढ़ा। ऐं सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु ग़ालिबन रिवायत में अचे थो त उहो सुम्हण खां अॻु ई वितर पढ़ंदा हुआ, छो जो अहादीस खे यादि कंदा हुआ, काफ़ी देरि थी वेंदी, इन करे इहो ख़ौफ़ हूंदो त ईअं न थिए जो वितर रहिजी वञे। वितर फ़र्ज़ न आहे पर फ़र्ज़ जे क़रीब आहे, यानी मुअक्किद आहे, सुनन मां आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जूं जेके मुअक्किद आहिनि, जंहिं ते ताक़ीद कई वई आहे, उन्हनि सुनतुनि मां वितर आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वितर पढ़ंदा हुआ, सहाबा इकराम वितर जो इतमाम कंदा हुआ। राति जो हीउ रमज़ान मुबारक जो महीनो अचे पियो, वॾो अज़ीम महीनो आहे, इन में कम अज़ कम असांखे इन ते अमल करणु घुरिजे त जीअं हिकिड़ी राति 3 रकातूं पढ़ियूं, वरी ॿी राति 5 पढ़ियूं हिक ई सलाम सां, ॿी राति 7 पढ़ियूं, चौथी राति 9 पढ़ियूं, इन सुनत ते बि अमल थी सघे। छो जो रमज़ान मुबारक वॾो अज़ीम महीनो आहे, नेकियुनि जो इबादत जो महीनो आहे, इन में नेकियूं जमा करणु घुरिजनि। इहो वितर जो मुख़्तसर तरीक़ो दलाइल सां बि बयानु कजे त काफ़ी वॾी गुफ़्तगू थी सघे थी इन मौज़ू ते। वितर जे हवाले सां हिकु नफ़िल आहे, नफ़िल नमाज़ आहे, फ़र्द खां पोइ हिन जो दर्जो आहे। जेकॾहिं को शख़्स विसरी थो वञे, राति जो हुनखे निंड अची वई या भुलिजी वियो आहे वितर पढ़णु, त जेॾीमहिल हुनखे यादि अचे उहो पढ़ी सघे थो, वितर जी नियत करे। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असांखे इन मामले में सही क़ुर और हदीस की रोशनी में अमल करने की तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाहि अलैहि तवक्कलतु व इलैहि उनीब। शेख साहब, वितर जमात सां पढ़ी सघिजे थो? वितर जमात सां इहो बि साबित आहे, जीअं जेके आख़िरी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे तहज्जुद जे हवाले सां रिवायतूं अचनि थियूं, उन में बि इहो मिले थो त वितर जमात सां पढ़ियो वियो। इहा नफ़िल इबादत जेका बि आहे उहा जमात सां पढ़णु जाइज़ आहे, जमात करे पढ़णु जाइज़ आहे। जीअं असांजी अल्हम्दुलिल्लाह मस्जिदुनि में बि या मुसलमान तक़रीबन रमज़ान मुबारक में वितर जमात सां पढ़ंदा आहिनि, त सबूत मिले थो, जाइज़ आहे।